साज़िशियो गुड बाय नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह अचे पियो। मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ सां गॾु पाकिस्तान जी ख़ुशहालीअ जो दौरु वापसि अची रहियो आहे। नवाज़ शरीफ़ खे माइनस करण वारा पाण माइनस थी चुका आहिनि। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे माइनस कंदे कंदे पाकिस्तान जी तरक़ी माइनस थी वई। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश जे करे अवाम खे महांगाई मिली। इस्लामाबाद में मरियम नवाज़ कारकुननि खे ख़िताब कयो आहे। मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त साज़िशियो गुड बाय नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह अचे पियो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह वापसि अची रहियो आहे। मरियम नवाज़ इहो ऐलान कयो आहे। मरियम नवाज़ इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब कयो आहे। संदसि चवणु आहे त साज़िशियो गुड बाय नवाज़ शरीफ़ 21 अक्टूबर ते ॾेह अचे पियो। नवाज़ शरीफ़ सां गॾु पाकिस्तान जी ख़ुशहालीअ जो दौरु बि वापसि अची रहियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे माइनस कंदे कंदे पाकिस्तान जी तरक़ी माइनस थी वई। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश जे करे अवाम खे महांगाई मिली। मरियम नवाज़ कारकुननि खे ख़िताब कयो आहे।